अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व बिल वालिदैनि इहसाना सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतु सुन्नतल इअ्तिकाफ रसूल अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमाने आलिशान है मुंहिंजो जेको उम्मती इखलास सां मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ंदो अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे उन जा 10 दर्जा बुलंद फरमाईंदो आहे उन जे लाइ 10 नेकियूं लिखंदो ऐं उन जा 10 गुनाह मिटाईंदो आहे एक दफ़ो वरी आवाज़ से दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा प्यारा साईं बारो दीन इस्लाम पियो जहिड़ी मोहतरम हस्ती जा खोड़ हक़ बयान कया आहिनि ऐं असांखे पियो जहिड़ी मेहरबान ज़ात सां सुठो सलूक करण जो वाज़े हुकुम इरशाद फरमायो आहे तंहिं करे जहिड़ी तरह असां पंहिंजी माउ जी ख़िदमत करियूं था उन जे हक़नि खे अदा करियूं था ऐं उन सां सुठो सलूक करियूं था अहिड़ी तरह असांखे घुरिजे त असां पंहिंजे पीउ जे बि क़दुरु करियूं उन जा हक़ पूरा करियूं उन जो अदब करियूं ऐं उन जी ख़िदमत कंदो रहण जी हर मुमकिन कोशिश करियूं। अल्हम्दुलिल्लाह पियो जी ख़िदमत करण निहायती वॾी सआदत मंदी जी ॻाल्हि आहे ऐं अल्लाह ताला जी रज़ा हासिल करण जो ज़रियो आहे। पियो जी ख़िदमत करण जे बदिले में अल्लाह पाक औलाद खे कहिड़नि कहिड़नि इनामनि ऐं नवाज़िशुनि सां नवाज़े थो। अचो हिन ज़माने में हिकु ईमान अफ़रोज़ हिकायत ॿुधूं था ऐं उन मां हासिल थींदड़ मदनी गुलनि खे पंहिंजे दिलि जे मदनी गुलदस्ते में सजाईंदा वञो जीअं त दावत इस्लाम जे इरशादी दायरे मकतबुल मदीना जे किताब अल्लाह वालों की बातें जिल्द 4 सफ़े नंबर 14 ते आहे हिकु शख़्स जा 4 पुट हुआ वो शख़्स बीमार थियो त उन्हनि मां हिकु चयो या त तव्हां टई पियो जी ख़िदमत करियो सार संभाल लाओ ऐं उन जी मीरास मां पंहिंजे लाइ कुझु हिसो न वठो या आउं उन जी ख़िदमत करियां तो उन जी मीरास मां कुझु बि हिसो न वठंदुसि। टिनी चयो तूं पियो जी सार संभाल लाइ ऐं मीरास मां कुझु बि हिसो न वठिजे। पोइ हू पियो जी ख़िदमत कंदो रहियो एसी ताईं जो संदसि पियो जो इंतकाल थी वियो। इन करे उन विरासत मां कुझु हिसो न वरितो। हिकु राति उन ख़्वाब में कंहिं चवंदड़ खे इहो चवंदे ॿुधो फलाणे हंधि वञ ऐं उतां 100 दीनार खणी वठ। छोकिरे पुछियो छा हुन में बरकत आहे? जवाब मिलियो न। सुबुह थियो त हुन ख़्वाब पंहिंजी घरवारी खे ॿुधायो। ज़ाल चयो तूं उन्हनि दीनारनि खे खणी वठ इन जी बरकत इहा आहे त असां इन्हनि मां कपिड़ा सुबराईंदासीं ऐं ज़िंदगी गुज़ारींदासीं। उन इनकार कयो। अॻी राति वरी उन ख़्वाब में कंहिंखे चवंदे ॿुधो फलाणे हंधि वञ ऐं उतां 10 दीनार खणी वठ। उन पुछियो छा हुन में बरकत आहे? जवाब मिलियो न। सुबुह उन पंहिंजी ज़ाल खे ख़्वाब ॿुधायो त घरवारी पहिरीं वांगुरु चयो पर उन वरी वठण खां इनकार कयो। टी राति ॿीहर उन ख़्वाब में ॿुधो फलाणे हंधि वञ ऐं 1 दीनार खणी वठ। उन पुछा कई छा हिन में बरकत आहे? जवाब मिलियो हा। पोइ हू वियो ऐं दीनार खणी बाज़ार रवानो थियो। उनखे हिकु माण्हू मिलियो जेको 2 मच्छियूं खणी पे आयो। छोकिरे चयो इन जी क़ीमत छा आहे? उन चयो 1 दीनार आहे।
छोकरे दीनार जे बदिले ॿई मच्छियूं वरितियूं ऐं निकिरी पियो। घर पहुची उन्हनि जो पेट चीरियाई त हर हिक जे पेट मां हिकु अहिड़ो मोती निकितो जंहिंजे मिसल माण्हुनि न ॾिठो हो। होॾां बादशाह के शख़्स खे अहिड़ो ई मोती ॻोल्हण या ख़रीदण मोकिलियो त उहो मोती उन छोकिरे वटि मिली वियो। तंहिं करे उन उहो मोती सोन सां सथियल 30 खचरनि जे एवज़ विकिणी छॾियो। जॾहिं बादशाह मोती ॾिठो त चयो इन जो फ़ाइदो इन ई सूरत में आहे जो इन जहिड़ो हिकु ॿियो बि हुजे। बादशाह खादम खे चयो इन जहिड़ो हिकु ॿियो ॻोल्हा कर, थोरे जो क़ीमत ॿीड़ी ॾियणी पवे। पोइ हू उन छोकिरे वटि आयो ऐं चयईं जेको मोती असां तोखां ख़रीद कयो हो इन जे मिसल इन जहिड़ो ॿियो बि हुजे त असांखे ॾेई छॾ, असां तव्हांखे ॿीणी रक़म ॾींदासीं। छोकिरे पुछियो छा तव्हां वाकई एतिरो ॾींदो? उन चयो हा। पोइ छोकिरे ॿियो मोती ॿीणी क़ीमत में यानी सोन खां सथियल 60 खचरनि जे एवज़ विकिणी छॾियईं। सुबहान अल्लाह, छा शान आहे अल्लाह रहमान जो। अल्लाह करीम कहिड़ी तरह पंहिंजे ॿारनि खे नवाज़ींदो आहे। सुबहान अल्लाह। अल्लाह पाक पंहिंजे करम ऐं पंहिंजी रहमत सां पंहिंजे ॿारनि जा कम बढ़ाईंदो आहे। अचो हिन बाबति हिकु आयत मुबारक ॿुधूं त सिपारे 22 सूरतुल अहज़ाब आयत नंबर 48 में अल्लाह पाक इरशाद फरमायो आहे वतवक्कल अलल्लाह वकफ़ा बिल्लाहि वकीला। ऐं अल्लाह ते भरोसो रख ऐं अल्लाह काफ़ी आहे कारसाज़। बयान कयल आयत मुबारक जे तहत तफ़सीर सिरातुल जिनान में आहे जेको दुनियावी ऐं उखरवी कमनि में अल्लाह पाक ते भरोसो रखे त अल्लाह पाक उनखे काफ़ी आहे। मालूम कि अल्लाह पाक ते तवक्कुल यानी भरोसो करण अज़ीम कम आहे। तंहिं करे इंसान खे घुर्जे त उहे सबब अख्तियार करे पर अल्लाह पाक जी ज़ात ते कामिल भरोसो करे ऐं पंहिंजा मामला उन जे हवाले करे छॾे। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, कुर्बान वञिजे उन सआदतमंद ऐं अक़लमंद पुट जी समझदारी ते। बिल्कुलु जेकॾहिं हू चाहे हा त पंहिंजे ॿियनि नालाइक़ ॿारनि वांगुरु पंहिंजे हिसे जो माल खणी पीउ जी शफ़क़तनि उन जी ख़िदमत जे बदिले मिलण वारे तमामु उन सवाब खां पंहिंजो पाण खे महरूम करे हा, पर उहो ख़ुशि नसीब वफ़ादार गैरतमंद ऐं समझदार पुटु हो। फ़ानी दुनियावी माल ऐं दौलत जे सबबि पीउ जे अहसाननि खे विसारण वारो न हो। उनखे मालूम हो त पीउ जी ख़िदमत करण सां अल्लाह पाक ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रज़ा हासिल थींदी आहे। हा ही उहा मोअज़्ज़ज़ शख़्सियत आहे जंहिंजी ख़िदमत औलाद खे जन्नत जो हक़दार कंदी आहे। इनखे इहा बि ख़बर हुई त दौलत अचण वञण वारी शइ बल्कि हथनि जो मर मिटी आहे। माल वञे तो वञे पर पीउ जी ख़िदमत जी सआदत हथां न छॾिजे। तंहिं करे हुन बाकमाल ऐं वफ़ादार पुट फ़ानी माल ऐं दौलत खे मोटाए पंहिंजे बीमार वालिद जो सहारो बणजण खे तरजीह ॾिनी ऐं आख़िरी पसंद ताईं उन जी सार संभाल करण में मशगूल रहियो। एसी ताईं जो सदस पीउ दुनिया मां लाॾाणो करे वियो। अल्लाह पाक खे उन लाइक़ पुट जो पंहिंजे वालिद जी ख़िदमत करण जो अमल एतिरे क़दर पसंदि आयो जो उन वफ़ा शार पुट खां राज़ी थी अल्लाह पाक दुनिया में ई पंहिंजी नामतनि जी बरसात करे छॾी। अल्लाह करीम हर मुस्लमान खे पंहिंजे वालिद जो पीउ जो इताअत गुज़ार ऐं फरमान बरदार बणाए ऐं उन्हनि जी ख़िदमत कंदो रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद मअदिनिल जूदि वल करम अलैहि व सहबिहि व बारिक वसल्लिम अलैहि। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, यादि रखो पीउ जा पंहिंजे औलाद ते एतिरे क़दर एहसान हूंदा आहिनि जो जेकॾहिं औलाद खे हिकु त छा कई ज़िंदगियूं बि मिलनि तॾहिं बि हू पंहिंजे पीउ जे एहसान जो बदिलो नथो चुकाए सघे। पीउ क़ुदरत जो अनमोल तोहफ़ो आहे। पीउ जो फरमान बरदार अल्लाह पाक ऐं रसूल करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी रज़ा माणण में कामयाब थी वेंदो आहे। पीउ ख़ानदान में औलाद जी सुञाणप जो ज़रियो आहे। पीउ जो ख़िदमतगार चैन ऐं सुकून जी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। पीउ खे राज़ी रखणु औलाद ते लाज़िम आहे।
पियो जे हक़नि खां आज़ाद थियणु नामुमकिन आहे। पियो सुबुह सवेरे कमकार जे लाइ घरां निकिरंदो आहे, सॼो ॾींहुं महिनत मज़दूरी करे औलाद जो पेट भरींदो आहे। पियो औलाद जी तरक़ी लाइ हमेशह तड़पंदो रहंदो आहे। पियो पंहिंजे औलाद जी भलाई चाहण वारो हूंदो आहे। पियो पंहिंजे औलाद ते एहसान कंदो आहे। पियो बि बीमार औलाद ते ख़र्च बि कंदो आहे ऐं वक़्तु बि ॾींदो आहे। पियो बीमार औलाद ख़ातिर सख़्तु सियारे में बि सॼी राति जागी गुज़ारींदो आहे। पियो बीमार औलाद ख़ातिर महांगनि इस्पतालनि जा चकर लॻाईंदो ऐं महांगियूं दवाऊं बि ख़रीद कंदो आहे। पियो औलाद जो मुस्तक़बिल संवारण जे लाइ पंहिंजो तमामु तर तवानायूं औलाद जे लाइ वक़्तु करे छॾींदो आहे। पियो औलाद जे लाइ साएदार वण जीअं हूंदो आहे। पियो पाण गर्मी बर्दाश्त करे औलाद खे आराम ऐं सुकून पहुचाईंदो आहे। पियो औलाद जी राहत ख़ातिर पाण तकलीफ़ूं सहींदो आहे। पियो औलाद जा नाज़ नख़रा सहींदो आहे। पियो कर्ज़ खणी बि औलाद जी ख़्वाहिशनि खे पूरो कंदो आहे। पियो पंहिंजे ॿारनि जी अमड़ जी वफ़ात खां पोइ औलाद खे उन जी माउ जे कमी महसूसु न थियणु ॾींदो आहे। पियो औलाद जी पैदाइश खां पहिरियां, पैदाइश दौरान ऐं बाद जे ख़र्चनि खे बर्दाश्त कंदो आहे। पियो औलाद खे चङो इंसान ठाहींदो आहे। पियो औलाद खे कामयाब इंसान ॾिसणु पसंदि कंदो आहे। पियो औलाद खे आम तौर आसाइश मुहैया कंदो आहे। पियो औलाद जी तालीम जो ख़र्चो बर्दाश्त कंदो आहे। पियो औलाद खे मायूसी जे दलदल मां कढण में पंहिंजो किरदारु अदा कंदो आहे। पियो आम तौर औलाद जे लाइ सुठो ई सोचींदो आहे। पियो वक़्त ब वक़्तु पंहिंजे औलाद खे मुफ़ीद मशवरनि सां नवाज़ींदो आहे। पियो औलाद खे पंहिंजी ज़िंदगी जे तजुर्बनि खां आगाह कंदो आहे। पियो औलाद खे मौजूदा ऐं आईंदा ईंदड़ ख़तरनि ऐं फितननि खां बाख़बर कंदो आहे। पियो औलाद खे कामयाब ज़िंदगी गुज़ारण जा उसूल सेखारींदो आहे। पियो औलाद खे पंहिंजे पराए जो जो फ़र्क़ु ॿुधाईंदो आहे। पियो औलाद खे ख़ुशि ॾिसी ख़ुशि थींदो आहे। अल्लाह पाक सिपारे 15 सूरह बनी इसराइल जी आयत नंबर 23 ऐं 24 में अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, वबिलवालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्यन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमति वक़ुल रब्बि इरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। ऐं माउ पीउ सां चङो सुलूक करियो। जेकॾहिं तुंहिंजे साम्हूं उन्हनि मां हिकिड़ो या ॿई पोड़ाए पिक पहुची वञनि त उन्हनि खे उफ़ हो न चइजा ऐं न उन्हनि खे जणक ऐं उन्हनि सां ॻाल्हि तइज़ीम वारी ॻाल्हाए ऐं उन जे वास्ते आजिज़ी जा पर विछाए नरम दिली सां अर्ज़ कर, ऐं मुंहिंजा रब तूं उन्हनि ॿिन्ही ते रहम कर जीअं उन्हनि ॿिन्ही मूंखे नंढपण में पालियो। हज़रत अल्लामा मौलाना सैयद मुफ्ती मोहम्मद नईमुद्दीन मुराद आबादी रहमतुल्लाह तआला अलैह हिननि आयतुनि सगोरिन जे तहत फरमाइनि था, जॾहिं वालिदैन ते ज़ौफ़ कमज़ोरी जो ग़लबो हुजे, उज़वनि में क़ुवत न रहे ऐं जीअं तूं नंढपण में उन्हनि वटि बेताक़त हुए, ईअं ई हो बि उमिरि जे आख़िर में तो वटि कमज़ोर रहिजी वञनि त का अहिड़ी ॻाल्हि ज़बान में न कढिजा जंहिंमां उहो सम्झो वञे त उन्हनि जे तरफ़ां तबियत ते कुझु बोझ आहे। न उन्हनि खे दड़का ॾिजां, न तेज़ आवाज़ सां ॻाल्हि कजां, बल्कि कमाल हुस्न अदब यानी तमामु सुठे अदब सां माउ पीउ सां अहिड़ी तरह ॻाल्हि कर जीअं ग़ुलाम ऐं ख़ातिम पंहिंजे आका सां कंदो आहे। उन्हनि सां नरमी ऐं आजिज़ी सां पेश अच ऐं उन्हनि सां थकल वक़्त में शफ़क़त ऐं मोहब्बत भरियो वर्ताव कर, छो त उन्हनि तुंहिंजी मजबूरी जे वक़्तु तोखे मोहब्बत सां निभायो हो ऐं जेका शइ उन्हनि खे खपे त उन्हनि ते ख़र्च करण में कंजूसी बुख़ल न कर। मतिलबु इहा आहे त दुनिया में बहितर सलूक ऐं ख़िदमत में केतिरो बि मुबालगो कयो वञे पर वालिदैन जे एहसान जो हक़ अदा नथो थी सघे। इन करे इंसान खे घुर्जे त बारगाह इलाही में उन ते फज़ल ऐं रहमत फरमाइण जी दुआ करे ऐं अर्ज़ करे त या रब मुंहिंजो ख़िदमत उन जे एहसान जी जज़ा बदिलो नथियूं थी सघनि, पोइ तूं उन ते करम कर त उन्हनि जो एहसान जो बदिलो थिए।
दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम अलैहि। प्यारे प्यारे से बार बच्चों हाणे हदीसन मुबारक की रोशनी में पीउ जी शान ऐं पीउ सां सुठो सलूक करण जी अहमियत ते मुश्तमिल 6 फरमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ॿुधूं था, जीअं त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, पीउ जन्नत जो विचूं दरवाज़ो आहे, तुंहिंजी मर्ज़ी आहे इन जी हिफ़ाज़त कर या उनखे छॾे ॾे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, पुटु पंहिंजे पीउ जा अदा नथो करे सघे एसी ताईं जो पुटु पंहिंजे पीउ खे ग़ुलाम ॾिसे ऐं उनखे ख़रीदे आज़ाद करे छॾे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, रब जी रज़ा पीउ जी रज़ा में आहे ऐं रब जी नाराज़ी पीउ जी नाराज़गी में आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, अल्लाह पाक की इताअत वालिद जी इताअत करण में आहे, पीउ जी इताअत करण में आहे ऐं अल्लाह पाक की नाफरमानी पीउ जी नाफरमानी करण में आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, जे पंहिंजे वालिदैन यानी माउ पीउ या उन्हनि मां कंहिं हिक खे ॾिठाई ऐं उन सां सुठो सलूक न कयई, अल्लाह करीम जी रहमत का परे थियो ऐं ख़ुदा जे गज़ब जो मुस्तहक़ थियो। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, तमामा पोइ पंहिंजे पीउ खे बिल्कुलु गार न ॾे। सहाबा किराम अलैहिम रिज़वान अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, को शख़्स पंहिंजे पीउ खे कीअं गार ॾेई सघे थो? इरशाद फरमायो, उहो कंहिं शख़्स जे पीउ खे गार ॾींदो त हू उन जे पीउ खे गार ॾींदो। मिठा मिठा इस्लामी भाइरो ॿुधो आहे, अल्लाह पाक पीउ खे केॾे बुलंद शान जो मालिक बणायो आहे, जो अल्लाह पाक पंहिंजी रज़ा ऐं फरमान बरदारी खे पीउ जी रज़ा ऐं फरमान बरदारी ते रखी छॾियो आहे। थियण त इहो घुरिजे त असां अल्लाह पाक ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाननि ते लब्बैक चवंदे दिलि ऐं जान सां माउ पीउ जी ख़िदमत करे उन जूं दुआऊं वठूं हा, माउ पीउ जे हक़नि खे पूरो करियूं हा, माउ पीउ जे हर जाइज़ हुक्म जी पैरवी करियूं हा, माउ पीउ जे सॾ ते लब्बैक चवंदे उन्हनि जी ख़िदमत में डोड़ंदा हलिया अचूं हा, माउ पीउ जे ज़रूरतनि खे पंहिंजी ज़रूरतनि ते मुक़दम रखूं हा, माउ पीउ जी नाफ़रमानी करण खां पंहिंजो पाण खे बचायूं हा, मुश्किल हालात बीमारी ऐं पोड़ाइप में उन्हनि जो सहारो थियूं हा। मतिलब त हर तरह सां माउ पीउ खे राज़ी रखण जी कोशिश करियूं हा, पर अफ़सोस करोड़ अफ़सोस इल्म दीन खां परे हुजण जे करे अॼु पीउ मज़लूम तरीन माण्हुनि जी सफ़ में शामिल थी चुको आहे। धीअरूं त आम तौर पीउ जो ख़्यालु कंदियूं आहिनि, पर पुटनि पारां अक्सर पीउ खे ॾुखनि ऐं तकलीफ़नि जो ई मुंहुं ॾिसणो पवंदो आहे। अफ़सोस काफ़िरनि ऐं इस्लाम जे दुश्मननि जे तरीक़नि खे ॾिसी ॾिसी हाणे पीउ जहिड़ी अज़ीम हस्ती सां नौकरनि वारो सलूक कयो पियो वञे। बदक़िस्मती सां पीउ सां बदसलूकी जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे, घर जा समूरा कम पीउ खां कराया पिया वञनि, एसी ताईं जो घर जो किचिरो खणणु ऐं गटर खोलराइण जो कम बि पीउ खां वरितो पियो वञे। पहिरियां जे दौर में ॿार डिॼंदा हुआ त किथे पीउ नाराज़ न थी वञे, पर हाणे हाल इहा आहे त पीउ डिॼंदो आहे त किथे ॿार नाराज़ न थी वञनि। हिकु अकेलो पीउ ऐं ॿारनि खे पालींदो आहे, हिकु अकेलो पीउ 5 ॿारनि खे पालींदो आहे, पर 5 ॿार हिकु पीउ खे नथा संभाले सघनि। पीउ नसीहत करे त झणके उन जी ॻाल्हि खे तवजो न ॾिनी वेंदी, पीउ ख़र्चो घुरे त तरह तरह जे हीलनि बहाननि खां उनखे टारियो वेंदो आहे। पीउ औलाद जी बहितरी जे लाइ कुझु सख़्तु जुमिला चए त निरण ते गुंज अची वेंदा आहिनि ऐं नादान औलाद ज़बान दराज़ी ते लही ईंदो आहे। पीउ बीमार थिए त उनखे इस्पताल खणी वञण जे लाइ को तयारु न आहे थींदो। पीउ जेसीं ताईं कमाइण जी मशीन बणियल रहे त घणो वणंदो आहे, पर जेकॾहिं बीमार थी वञे, कमकार जे लाइक़ न रहे, औलाद जे मिज़ाज जे ख़िलाफ़ को फ़ैसिलो करे, औलाद खे के नुक़सान पहुचाइण वारे कम खां मने करे, अहिड़ी सूरत में बि औलाद खे सम्झ में न आहे ईंदो। पीउ ख़र्चो न ॾेई सघे या पोड़ाइप जे वेझो पहुचे त औलाद वटि उनजी अहमियत के बेकार शइ खां घटि न आहे रहिजी वेंदी।
अल्लाह पाक खां दुआ त असांखे वालिदैन जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।